लाड़काणो पाकिस्तान पीपल पार्टी शहीद भुट्टो जी मरकज़ी अॻवान इनायत अली उमराणीअ जी गिरफ़्तारी ऐं भाटीअ जे क़त्ल जी FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ लाड़काणो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इनायत उमराणी दा कूड़ा केस शहीद भुट्टो अॻवान इनायत उमराणी दा कूड़ा केस शहीद भुट्टो अॻवान इनायत उमराणी दा कूड़ा केस जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जसीरा तंदारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी फातिमा फातिमा जबर का घर इंसाफ बुलाए जो भला करबला करबला इंसाफ बुलाए जो भला करबला करबला सत जी घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे एहतिजाज खे? बाबा असांजे 7 ॾियारा मुसलसल एहतिजाज खे थी विया आहिनि, बुख हड़ताल ते वेठा आहियूं। अॼु तक़रीबन 2 महीना पहिरियां असांजो मरकज़ी अॻवान इनायत उमराणी जी भाइटी जेके नांग डंग हुयूं उहो खणी आया हॉस्पिटल में, उनजे इलाज न थियण जे सबबु हू हुते अस्पताल में पहुती वियो। 4 कलाक डॉक्टरनि असांखे तड़पायो, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, का इंजेक्शन हुनखे न आहियूं। पर उनखां पोइ असां हिकिड़ो पुरमन एहतिजाज कयोसीं छोकिरी जे मरी वञण खां पोइ। उन एहतिजाज जे उन मुखालफ़त में हुननि असांजे मथां 3 FIRूं दाख़िल कयूं। 3 FIRनि खां पोइ हुननि 3 केस ॿिया दाख़िल कराया। उनजे खां अलावा असांजे मरकज़ी अॻवान खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे कूड़नि केसनि में फासायो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त आला अदालतुनि खां इन ते गौर कयो वञे। मुसलसल अॼु 7 ॾियारा असांजे बुख हड़ताल ते थी विया आहिनि। अलाए किथे इंतिज़ामिया, अलाए किथे इदारा आहिनि, इन्हनि ते जे कन जेका जुओ ई कोन्हे को मथे ताईं तो हिन नोटिस वठनि, को अहिड़ो कंहिं नोटिस न वरितो आहे। असां आला अदालतुनि खां इंसाफ़ जी अपील था कयूं। घणा ॾींहं थिया आहिनि एहतिजाज खे? असांजी हिन अलामती बुख हड़ताल खे अॼु 7हों ॾींहुं आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे शहीद भुट्टो जे रहनुमा भाऊ इनायत उमराणी उनजे मथां 4 FIRूं हिन वक़्तु काटियूं वियूं आहिनि। जेके कूड़ियूं FIRूं आहिनि उन्हनि में का बि सदाकत कोन्हे का। ॾोह असांजो इहो आहे जो असां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे जा फॉलोवर आहियूं, उन जा चाहींदड़ आहियूं। आला अख़्तियारनि खां असां वस वारनि खां इहा घुर कयूं था त हिन मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे शहीद भुट्टो रहनुमा वो इनायत उमराणी जी भाइटी जी क़त्ल जी FIR असांजे लाड़काणे जी इंतिज़ामिया अस्पताल जी MS ऐं ड्यूटी डॉक्टर जेके हुया उन्हनि जी ग़फ़लत सां ई क़त्ल थियो आहे। उन जी क़त्ल जी FIR कई वञे।